बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां सिंधी 12 किताब जे हवाले सां सबक़ 10 अव्हां सां डिस्कस कंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो। सबक़ 10 में जेको असांजो पहिरियों लफ़्ज़ अचे थो उहो आहे हे वा ज़बरा हाओ ज़्वात पेशो ज़ हाओ ज़। हाणे हिन में बि हे ऐं वाव खे असां मिलायो आहे, मथां ज़बर जी निशानी जो बि आवाज़ इस्तेमालु कयूं था। जीअं हे वा ज़बरा हो ज़्वात पेशो ज़ हाओ ज़, हये ज़रा ही अलिफ पेशो ही हे वा ज़बरा हो ज़्वात पेशो ज़ हाओ ज़, अलमद आ हये हे आहे, हौज़ हीअ हौज़ आहे। ॿियो लफ़्ज़ अचे थो फे वा ज़बरा फ़ौ जीम ज़बरा ज फौज, हये ज़रा ही अलिफ ज़बरा ही फे वा ज़बरा फ़ौ जीम ज़बरा ज फौज, अलमद आ हये हे आहे, फौज हीअ फौज आहे। उन खां पोइ 3 नंबर ते असांजो लफ़्ज़ अचे थो ऐन वा ज़बरा औ रे ज़बरा र ते ज़बरा त औरत, हये ज़रा ही अलिफ ज़बरा ही ऐन वा ज़बरा औ रे ज़बरा र ते ज़बरा त औरत, अलमद आ हये हे आहे, औरत हीअ औरत आहे। उन खां पोइ सबक़ खां हेठां जेके असांजा चंद लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके गुज़िरियल क्लासनि ऐं हलंदड़ क्लास जा गॾियल तौर ते यानी मिक्स में चंद आवाज़ इस्तेमालु थियल हूंदा आहिनि जेके प्रैक्टिस में असांखे कमु ॾींदा आहिनि। यानी इन्हनि जे लफ़्ज़नि खे बि सम्झण में असांखे आसानी थींदी आहे। जीअं हे अलिफ हा जीम ये ज़ेरा जी हा जी, रे अलिफ रा ज़्वाद ये ज़ेरा ज़ी रा ज़ी, अलिफ वा ज़बरा औ जीम ज़बरा ज औ ज, मीम वा ज़बरा मौ जीम ज़बरा ज मौज, हे अलिफ हा जीम ये ज़ेरा जी हा जी, रे अलिफ रा ज़्वाद ये ज़ेरा ज़ी राज़ी, थ ये ज़ेरा थी हाजी राज़ी थी, शीन अलिफ शा बे अलिफ बा सीन ज़ेरे से शाबास, ॾालिए ॾे शाबास ॾे। यानी इहो असांजो सबक़ 10 हुयो जंहिंमें असांजो गॾियल तौर ते वा वाडो जो इस्तेमालु हुयो, उन सां गॾु ॿिया अखर बि हुया ऐं उन जे मथां ज़बर जी निशानी बि हुई। यानी गॾियल तौर ते असां इहे लफ़्ज़ कीअं मिलाए कीअं पढ़ंदा आहियूं, अॼु असां उहो सम्झियो आहे। सो हीउ हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे हीअ क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।